अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम फॉलोअप सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। नाज़रीन, तव्हांखे अपडेट कयूं त म्यूनिसिपल कमेटी नवाब शाह जे चेयरमैन तरफ़ां मुदो ख़त्म थियण जे बावजूदि 11 सेप्टेंबर 2020 ते मुख़्तलिफ़ अख़बारनि में नौकरियुनि लाइ ॾिनल इश्तिहार वारो मामिलो साम्हूं आयो ऐं इन जो नोटिस बि वरितो पियो आहे। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट नजम शाह जो चवणु आहे त अहिड़ो को बि असांजे तरफ़ां हुकुमनामो जारी नाहे कयो वियो ऐं इन मामले जी जांच कराई वेंदी। 31 अगस्त ते सिंध सरकारी तौर ते यूसी खां वठी म्यूनिसिपल ऐं ज़िले काउंसिल ताईं जे चेयरमैननि खे मुकमल तरह सां हटायो वियो। उन बावजूदि बि नवाब शाह जे म्यूनिसिपल चेयरमैन अहिड़ो इश्तिहार जारी करायो। उन हवाले सां SO1 लोकल गवर्नमेंट शमशाद चांडियो रोज़ानी पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ सां राब्तो करण ते ॿुधायो त नौकरियुनि ते मुकमल तरह सां बंदिश पियल आहे। जेकॾहिं केरु नौकरी ॾिए थो त उन जी ज़िमेवारी पंहिंजी हूंदी। को बि लेटर जारी थींदो आहे त उहो लेटर या नोटिफिकेशन कानून तहत सेक्रेटरी जे हुकुम ते मूंखे ई जारी करणो हूंदो आहे ऐं कंहिं बि ॿिए कंहिं डायरेक्टर खे अहिड़ो नोटिफिकेशन जारी नाहे करणो वेंदो ऐं कंहिं डायरेक्टर अहिड़ो को नोटिफिकेशन कढियो आहे त उन जी बि जांच कई वेंदी। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ नवाब शाह जो रिपोर्टर अयाज़ ॾाहिरी। अस्सलाम वालेकुम अयाज़। वालेकुम सलाम। अयाज़, ही जेका स्टोरी आहे मुदो जेको आहे चेयरमैन जो ख़त्म थी वियो, उन बावजूदि जेको नौकरियुनि जे लाइ इश्तिहार आहे मुख़्तलिफ़ अख़बारनि में जारी कयो वियो। एॾियूं रक़मूं इन इश्तिहारनि जे लाइ लॻंदियूं आहिनि। ॿियो इहो ॿुधाइजो त किथे न किथे इहो मामिलो आहे छा इहे जेके नौकरियूं आहिनि इहे पैसनि एवज़ विकिरो थियणियूं हुयूं? कोशिशि कंदासीं अयाज़ ॾाहिरी सां ॿीहर राब्तो कयूं। अव्हांखे ॿुधायूं पिया म्यूनिसिपल कमेटी नवाब शाह जे चेयरमैन तरफ़ां मुदो ख़त्म थियण जे बावजूदि 11 सेप्टेंबर 2020 ते अख़बारनि में नौकरियुनि लाइ ॾिनल इश्तिहार वारो मामिलो साम्हूं आयो। उन खां पोइ जॾहिं इहा ख़बर पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ ते नशर थी त पोइ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट नजम शाह नोटिस वरितो। उनजो चवणु हो त अहिड़ो को बि असांजे तरफ़ां हुकुमनामो जारी नाहे कयो वियो त अव्हां इश्तिहार जारी कयो या नौकरियूं ॾियणियूं आहिनि, छाकाणि त उन्हनि जो मुदो जेको आहे उहो 31 अगस्त ताईं तक़रीबन सभिनी जो ख़त्म थी चुको हो। उन जे बावजूदि जेको चेयरमैन आहे नवाब शाह म्यूनिसिपल कमेटी जो उन तरफ़ां इहो मुख़्तलिफ़ अख़बारनि में इश्तिहार शाया करायो वियो, जंहिंखां पोइ 11 सेप्टेंबर ते इहो इश्तिहार जारी करायो वियो ऐं 17 सेप्टेंबर ते इंटरव्यू जेके आहिनि उहे रिथिया विया। अयाज़ ॾाहिरी सां असांजो राब्तो बहाल थियो आहे। जी अयाज़, इहो ॿुधाइजो त हीउ जेको मामिलो साम्हूं आयो आहे इन जो नोटिस त वरितो वियो आहे, इन जे पोयां सबब कहिड़ा आहिनि? आख़िर जॾहिं चेयरमैन जो मुदो पूरो थी वियो उन खां पोइ उन जेको इश्तिहार आहे जारी छो करायो? हाजी शायद ही पाण ई ख़बर ब्रेक कई 2 ॾींहं पहिरियां त ही जेको 11 सेप्टेंबर ते इश्तिहार जारी करायो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त वॾी हिकिड़ी अहम इहा ॻाल्हि आहे त जॾहिं 31 दिसंबर ते सरकारी हुकूमत चेयरमैननि यूसी खां वठी काउंसिल ताईं जेके बि चेयरमैन आहिनि उहे मुकमल तरह सां ख़त्म थी चुका आहिनि। उन बावजूदि जेको आहे हितां जो म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन पंहिंजे बिहार ते इश्तिहार हलायो आहे त जेकी 17 सेप्टेंबर आहे 2020 उन में जेको आहे सो इंटरव्यू वरिता वेंदा। मां तव्हांखे शायदि ॿुधाईंदो हलां त ही कागज़ जेको आहे सो जुलाई में वरिता पिया। उहे जुलाई वारा कागज़ जेको आहे सो हिननि चयो आहे त उन ई कागज़नि ते हीअं इंटरव्यू कयो जॾहिं त हिननि जो मुदो ख़त्म थी चुको आहे। उन सॼे मामले सां जॾहिं मुंहिंजी सेक्रेटरीअ सां ॻाल्हि ॿोल थी नजम जेको शाह आहे लोकल गवर्नमेंट जो चयो त असां वटि अहिड़ो को बि लेटर जारी न थियो आहे ऐं जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि आहे त मां जांच करे जेको आहे इंक्वायरी विहारींदासीं। हींअर 5 मिंट पहिरियों मुंहिंजी ज़मीर अज़ाफ़ी जेको आहे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सिंध उन सां ॻाल्हि पूछी त हुन डायरी साहिब ही सिधो जेको आहे सो इनलीगल आहे, ख़त्म थी चुको आहे चेयरमैन जो 11 तारीख़ जेको त मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मूं खां सवाल थियो त हीउ 10 अगस्त हिकिड़ो डायरेक्टर जे तरफ़ां निकितो आहे लेटर 10 अगस्त ते, जिन जो 10 सेप्टेंबर ते मुदो पूरो थो थिए इश्तिहार जो, पर हिते 11 तारीख़ ते हलियो आहे। त उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको कमु आहे इहो सॼो जेको आहे SO जो कमु हूंदो आहे, जेको SO1 हूंदो आहे, पर डायरेक्टर वटां कीअं लेटर हूंदो आहे छा आया इहो फेक आहे त ज़मीर बाती थियो त सुभाणे वञी मामले खे ॾिसां थो छो त हींअर एडमिनिस्ट्रेटिव जेके पोस्टूं ईंदियूं या जेको नओं हुकुम जारी थींदो या जेके पोस्टूं ॾींदा उहे ऐं जेके नवां एडमिनिस्ट्रेटर आया आहिनि काउंसिल जा या जेके ज़िले जा उहे जेको आहे अपॉइंटमेंट करण जो कुझु कंदा। पर पोइ जेको चेयरमैन इश्तिहार ॾिनो आहे इहो गैर कानूनी इश्तिहार आहे, टुकी कोन थो लॻे, इहो इनलीगल जेको आहे एडवर्टाइज़मेंट जो। अच्छा अयाज़, इन मामले खां पोइ छा अव्हांजी ॻाल्हि थी जेको अॻूणो चेयरमैन आहे अज़ीम मुग़ल, छा उन जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त उन इश्तिहार छो ॾियारियो, छाकाणि त इहो गैर कानूनी आहे? जॾहिं उनजो मुदो पूरो थी वियो उन खां पोइ इश्तिहार लॻो कीअं?
हाँ शायदि मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी बार बार हुन सां जेको आहे सो राब्ते करण जी कोशिशि कई वई, हुन ते रिंग बि वई, हुन जेको आहे मुंहिंजी कॉल न कई ऐं मां सम्झां थो त हिन इशू खां पोइ जेको आहे शायदि मौक़ो ॾियण लाइ तयारु न आहे। मुंहिंजी हितां जो जेको CMO आहे अब्दुल रज़ाक शेख, उन सां ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो त असां वटि ताज़ो को फ्रेश लेटर कोन्हे को, असां इन लेटर खे ॿिया 23 अगस्त ताईं ॾिसी वेठा आहियूं, पर असां ताईं हिन जी नौकरियुनि जा ऑर्डर आख़िर ॾींदो केरु, छो त हुन जो इहो ई चवणु आहे त जेकॾहिं असांखे नओं ऑर्डर फ्रेश मिलंदो त असां इंटरव्यू वठी सघूं था, पर हाणे असां पाण मुझारियो शिकार आहिनि। मां तव्हांखे शायदि ॿुधायां त जेका हिन म्यूनिसिपल जी ऑफिस आहे हुतां जेको कमेटी, मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जुलाई में हिकिड़ी कमेटी ठाही वई हुई जंहिंमें अब्दुल रज़ाक शेख आहे ऐं जेको इंजीनियर आहे ज़ुल्फ़कार अबड़ो ऐं हुन सां ॿियो आहिनि, 3 ॼणा जेको आहे हुन कमेटी में हुया त हू जेको आहे इंटरव्यू वठंदा, पर हींअर जेको आहे काउंसिल ख़तमु थी वई आहे 31 अगस्त ते, हींअर उहा कमेटी बि अॼु ख़ुदि ख़तमु थी चुकी आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां त हिननि ते तमामु जेको आहे बार विधो पियो वञे, वज़न विधो पियो वञे म्यूनिसिपल ऑफिसर ऐं हिननि ते जेको आहे तव्हां ही 17 सेप्टेम्बर ते इंटरव्यू वठो। सही अयाज़ डहरी सां ॿीहर राब्तो करण जी कोशिशि कंदासीं। म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जे चेयरमैन तरफ़ां मुदो ख़त्म थियण जे बावजूदि 11 सेप्टेम्बर 2020 ते अख़बारनि में नौकरियुनि लाइ ॾिनल इश्तिहार वारो मामिलो साम्हूं आयो, जॾहिं पंहिंजी अख़बार टाइम न्यूज़ तरफ़ां मुसलसल राब्तो कयो वियो अॻूणे चेयरमैन अज़ीम मुग़ल सां, त उन फ़ोन अटेंड न कयो आहे ऐं इन मामले जो जेतोणीकि सेक्रेटरी तरफ़ां नोटिस वरितो वियो आहे ऐं हाणे इन मामले जी जांच थींदी ऐं 17 सेप्टेम्बर ते इहे इंटरव्यू जेके आहिनि उहे रिथिया विया हुआ, जॾहिं चेयरमैननि जो जेको मुदो आहे उहो पूरो थी वियो आहे, जेके काउंसलर हुआ उन्हनि जो मुदो पूरो थी वियो आहे, पर उन जे बावजूदि इहो इश्तिहार जेको आहे उहो जारी करायो वियो ऐं 17 सेप्टेम्बर ते इंटरव्यू रिथिया विया। 31 अगस्त ते जेको मुदो आहे उहो पूरो थी वियो हो, उन जे बावजूदि 11 सेप्टेम्बर ते इहो इश्तिहार जेको आहे उहो जारी कयो वियो। इहो मामिलो जॾहिं साम्हूं आयो त उन खां पोइ इन मामले जो नोटिस वरितो वियो आहे ऐं हाणे जांच थींदी। ॿिए तरफ़ इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं नौकरियुनि ते मुकमल तरह सां बंदिश पियल आहे त उन जे बावजूदि अहिड़ो इश्तिहार जारी छो थियो, जॾहिं इन्हनि जो मुदो पूरो थी चुको आहे त उन जे बावजूदि इहो इश्तिहार जेको आहे उहो जारी छो थियो, इहे सवाल पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। इन मामले जो नोटिस बि वरितो वियो आहे। अयाज़ डायरी सां राब्तो बहाल थियो आहे। जी अयाज़, इहो ॿुधाइजो त जेको 11 सेप्टेम्बर ते इश्तिहार जारी थियो उन जी हाणे स्टेटस छा आहे, छा उनखे मनसूख़ कयो वियो आहे? अञा ताईं शायदि वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हेतिरो मीडिया ते अचण खां पोइ बि अञा इशू खां पोइ बि अञा ताईं जेको आहे सो हिते मुझारियो शिकार आहिनि, पर उते जेको आहे ऑफिसर इहो सोचे रहिया आहिनि ऐं जेको म्यूनिसिपल कमेटी ऑफिसर त छा आया असां जेको आहे इंटरव्यू वठूं न वठूं, हाणे पाण जेको आहे सो मथे बि ॻाल्हाए रहिया आहिनि ऑफिसर, पर असांजी जंहिं ऑफिसर सां ॻाल्हि ॿोल थी आहे जीअं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सां या सेक्रेटरी बोर्ड जेको आहे ज़मीर अब्बासी सां, उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उन इहो चयो आहे त हीअ इनलीगल आहे ऐं गैर क़ानूनी आहे ऐं उन उहदे जेको आहे सो हीअ जेकॾहिं इंटरव्यू वठनि था उनजी ज़िम्मेवारी उहा पंहिंजी हूंदी। मां शायदि तव्हांखे ॿुधायां त हिते जेके नवां वठनि पिया जेको इंटरव्यू, वॾी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हिते 250 खां मथे कचा मुलाज़िम आहिनि जंहिंखे 10 सालनि खां वठी हू हिते ड्यूटियूं ॾेई आया आहिनि, ड्राइवर आहिनि वीचारा, पटे वारा आहिनि, स्वीपर आहिनि, उन्हनि खे अञा ताईं जेको आहे सो जेके 250 खां मथे मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पको न कयो वियो आहे। उन्हनि बि एहतिजाज कया आहिनि त भई जेकर 4 साल गुज़री विया जॾहिं चेयरमैननि खे असांखे पको न कयो ऐं असांजो हुकुम आहे जेको आहे सो हींअर पंहिंजा नवाज़ी त जेको आहे सो भर्तियूं कयूं वञनि थियूं। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिते जेको आहे सो काफ़ी जेके सियासी अफ़सर सूबर खां जुड़ियूं आहिनि उन्हनि जो बि चवणु आहे त जेको आहे सो हीअ भर्तियूं नए सिरे थियनि, जेका नई हुकूमत अचे पई आई आहे, जेके एडमिनिस्ट्रेटर आहिनि नए सिरे जेको आहे सो इश्तिहार ॾियारिया वञनि त जीअं नौजवान जेके बेरोज़गार आहिनि सॼी डिवीज़न शहीद ज़ैनबाद जा उहे कम से कम अप्लाई करे सघनि ऐं उहे जेको हिन में हिसो वठी सघनि। अच्छा अयाज़, इहो ॿुधाइजो त छा म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह में जायूं ख़ाली आहिनि ऐं केतिरियूं जायूं जेके आहिनि उहे ख़ाली पियल आहिनि? इहो ॿुधाइजो त जेकॾहिं जायूं ख़ाली आहिनि, नवनि मुलाज़िमनि खे रखियो वेंदो त जेके पुराणा मुलाज़िम आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त उन्हनि खे पघारूं नथियूं मिलनि, छाकाणि त गुज़िरियल 4 सालनि में असां ॾिठो त उहे एहतिजाज कंदा रहिया, मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल इहा ई रही। हाँ शायदि वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते जेके कचा मुलाज़िम काफ़ी तइदाद में रखिया विया आहिनि, उन्हनि खे पघारूं जेकियूं उन पघार में काफ़ी जॻहियुनि ते कटौतियूं बि कयूं वयूं आहिनि, उन्हनि खे कॾहिं अधु पघार मिलंदी आहे, कॾहिं सॼी पघार मिलंदी आहे, कॾहिं कॾहिं उनजो रुलायो वेंदो आहे, पर उन्हनि जो इहो चवणु आहे त असां कचा आहियूं, 10 साल खां कमु कयूं था, कंहिंखे 5 साल थिया आहिनि, कंहिंखे 8 साल थिया आहिनि, कंहिंखे 3 साल थिया आहिनि, असांजो परो हक़ आहे त उन्हनि जॻहियुनि ते जेकी ख़ाली जॻहियूं पियलूं आहिनि असांखे पको कयो वञे, छो त हिन में जेका 147 तइदाद ॿुधायो वञे थो, कुझु 250 खां मथे सीटूं आहिनि जेके ख़ाली
पियूं आहिनि त उन्हनि खे जेको 1 खां 4 ग्रेड ताईं त उहे कचा मुलाज़िम थियनि, असांखे हिते भर्ती कयो वञे, असांखे हुते हमारियो वञे। पोइ जेकॾहिं ॿियूं सीटूं बचनि त जेको आहे उन्हनि ते भई नौजवान खे भर्ती करे। तव्हां ॾिसंदा आहियो असां हिनखे बार बार जेको आहे इशू खे खयो बि आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधायां जेको टाइम न्यूज़ 5 बार में हलियो हुयो त अजमेर जेको आहे जुलाई में कागज़ वरिता हुआ त जेको रोशन शेख खे त टाइम न्यूज़ ते लाइन ते वरितो हुयो त सेक्रेटरी अॻु रोशन शेख पाबंदी त बाबा सिंध में पाबंदी आहे छो जेको आहे सो इंटरव्यू वरिता था वञनि या कागज़ वसूल कया था वञनि। उनजो जेको आहे सो ॿियो पाबंदी आहे, लेटर अञा ते उहो लेटर बरक़रार आहे पाबंदीअ जो। असांजे जरिए हुतां ॻाल्हि ॿोल थी आहे, सेक्रेटरी चयो त मां नओं आयो आहियां ऐं जेको आहे सो असां मूंखे जेका ख़बर आहे त पाबंदी आहे। उन जे बावजूद जेकॾहिं को कागज़ वठे थो या को इंटरव्यू वठे थो अयाज़ जीअं अवां चओ पिया त इन मामले ते अञा ताईं मौक़िफ़ न पिया ॾियनि जेको चेयरमैन आहे, जेको अॻूणो चेयरमैन हो अज़ीम मुग़ल, उन पारां बि को इन हवाले सां मौक़िफ़ नाहे ॾिनो पियो। ॿिए तरफ़ जॾहिं इहा ख़बर ब्रेक थी त उन खां पोइ सेक्रेटरी नोटिस त वरितो, पर असांजी टीम जॾहिं अॼु इहो प्रोग्राम असां लाइनअप कयो त उन दौरान असांजी टीम राब्तो बि कयो सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सां ऐं असां हाणे बि कोशिशि कयूं पिया त उन्हनि जो मौक़िफ़ जेको आहे उहो प्रोग्राम में शामिलु कयूं ऐं मुसलसल राब्तो असां कयूं पिया। पर उनजो इहो चवणु आहे त टीवी ते अची हू मौक़िफ़ कोन ॾींदो, पर उनजी टीम जेका आहे इन मामले जी जीअं त इंक्वायरी करे रही आहे ऐं नोटिस इन जो वरितो वियो आहे। जेकी बि इन हवाले सां डेवलपमेंट हूंदी, जेका अपडेट्स हूंदा त उहे शेयर कया वेंदा। अयाज़ इहो ॿुधाइजो त जेको हाणे CMO जंहिं अवां ॻाल्हि कई अब्दुल रज़ाक जी, त उनजो छा चवणु आहे? छा इहे इंटरव्यूज़ जेके आहिनि उहे 17 ते थींदा ऐं इन हवाले सां जेके दरख़्वास्तूं इन्हनि खे मिलियूं आहिनि उन्हनि जो छा स्टेटस आहे? असल में मां तव्हांखे ॿुधायां त CMO अब्दुल रज़ाक शेख पाण मुझारे जो परेशानी जो शिकार आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हुनजो बि हिन में को दो न आहे। उनजे करे त हुनजो इहो चवणु आहे त जेकॾहिं हीअ जेके लेटर 10 अगस्त ते निकितो आहे, हिन जो 10 सितंबर ते मुदो ख़तमु थियणो आहे थी वियो, 11 सितंबर ते इश्तिहार लॻो आहे। आया इहो जेको लेटर आहे इहो ओरिजिनल लेटर आहे या इहो फेक लेटर आहे? हाणे हिन जो चवणु आहे त इहो जॾहिं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट या उतां जी अथॉरिटी असां में कैंसिल कंदी या असां जेको हुकुमनामो नओं जारी कंदी त असां अपॉइंटमेंट कयो या न कयो त पोइ असां जेको फ़ैसिलो करे सघूं था। पर अञा ई मुंझारे शिकार आहिनि। हाणे ॾिसण में आहे शायदि त आया 17 सितंबर अचे त छा जेको आहे सो ही जेको इश्तिहार हलियो आहे म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जे नाले ते, छा उन जे तहत जेको आहे इंटरव्यू वरिता वेंदा या जेको आहे नओं नोटिस को जारी कयो वेंदो? जी शायदि। सही, वरी महिरबानी अयाज़ ताहिरी इन हवाले सां अपडेट कयो नाज़रीन। म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जे चेयरमैन तरफ़ां मुदो ख़त्म थियण बावजूदि 11 सितंबर 2020 ते मुख़्तलिफ़ अख़बारनि में नौकरियुनि लाइ इश्तिहार वारो जेको मामिलो आहे उहो साम्हूं आयो। उन खां पोइ सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट इन मामले जो नोटिस वरितो आहे। इन मामले जी जांच जारी आहे। नाज़रीन, हिक ॿिए मामले जे हवाले सां अवांखे अपडेट कंदासीं। 14 ॾींहं अॻु कंडियारो में क़त्ल थियल वियल ज़िया सहतो जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि ऐं नई SHO खे हटाए वियो आहे। इन ई मामले ते ॻाल्हायूं था। असां सां हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे टाइम न्यूज़ कंडियारो जो रिपोर्टर वहीद मेमण। वहीद, छा अपडेट्स आहिनि? 14 ॾींहं गुज़री चुका आहिनि। कंडियारे थाणे जे SHO रहीम वसवाणो ऐं जांच अफ़ीसर जेको न्याज़ टामरी आहे उन जे ख़िलाफ़ एहतजाज बि थियनि पिया, पर उहे न सिर्फ़ु इन्हनि हवाले सां जेके क़ातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ जेके वारिस आहिनि उन्हनि जी मदद त नाहिनि करे रहिया, पर उल्टो उन्हनि खे तहफ़ुज़ ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां जेके वारिस आहिनि ज़िया सहतो जा, उन्हनि जो छा चवणु आहे? उन्हनि एहतजाज बि कयो। जी बिल्कुलु, शायदि 14 ॾींहं अॻु क़त्ल थी वियल ज़िया सहतो जा क़ातिल हिनमहिल ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, जंहिं सबबु संदनि वारिस सरापा एहतजाज वञल आहिनि। मक़तूल जा वारिस रोज़ानो रोडनि ते एहतजाज करे रहिया हिकु ई मुतालबो करे रहिया आहिनि त मक़तूल ज़िया सहतो जे क़ातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, पर पुलिस हिनमहिल ताईं कंहिंखे बि गिरफ़्तार न करे सघी आहे। उन ॾस में मक़तूल ज़िया जे भाउ इशक़ सहतो जो चवणु आहे त मुंहिंजे भाउ खे हमिलो करे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। कंडियारो थाणे ते केस दाख़िल हुअण बावजूदि पुलिस क़ातिलनि खे हिनमहिल ताईं गिरफ़्तार न कयो आहे। हुनजो चवणु आहे त SHO कंडियारो जवाबदारनि जी धुर बणिजी वियो आहे। केस जो जांच अफ़सर पिणु असां सां ताउन करण लाइ तयारु न आहे। पुलिस भाउ जो केस लहणु चाहे थी। हुनजो वधीक चवणु त जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। जी सही। अच्छा वहीद, इहो ॿुधाइजो त जॾहिं केस दाख़िल थियल आहे त पोइ उन खां पोइ जवाबदारनि खे गिरफ़्तार छो न कयो वियो? छा जवाबदार उते मौजूदु न आहिनि? पुलिस जो मौक़िफ़ छा अचे पियो इन मामले जे हवाले सां? इन हवाले सां जॾहिं असांजी SHO कंडियारो सां ॻाल्हि थी त हुनजो चवणु हो त जवाबदार घर छॾे फ़रार थी विया आहिनि। असां हुननि जी गिरफ़्तारी लाइ छापा हणी रहिया आहियूं। जी अच्छा वहीद, इहो जॾहिं केस साम्हूं आयो त उन खां पोइ 14 ॾींहं गुज़री चुका आहिनि, छा पुलिस छापा हणी रही आहे इन ॻोठ में?
जी अहिड़े क़िस्म जी अञा का ॻाल्हि असांखे मालूम न थी आहे ऐं इहो बि जेको आहे थो चयो पियो वञे त पुलिस ऐं जांच ऑफिसर जेको आहे सो मामले में सुस्ती ॾेखारे रहिया आहिनि। वरी महिरबानी वहीद अपडेट करण जे लाइ। नाज़रीन, पुलिस समाज सुधारक ऐं तालीम खाते जो मुलाज़िम ज़िया सहतो जे कातिलनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। पुलिस जो चवणु आहे त छापा हणी रहिया आहियूं, जेके जवाबदार आहिनि उहे घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। पुलिस विंगारी बणियल आहे। इरशाद सहतो जेको भाउ आहे ज़िया सहतो जो, उन्हनि जो इहो चवणु हो त SHO कंडियारो रहीम वसवाणो ऐं जांच ऑफिसर न्यास टावरी जेको आहे उहो जवाबदारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे रहियो आहे। इन ई मामले ते अव्हांखे अपडेट कयोसीं ऐं गुज़िरियल ॾींहुं कराची जे प्रेस क्लब आॾो एहतजाज पिणु कयो वियो हो। नाज़रीन, प्रोग्राम फॉलोअप्स मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।